नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असां तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना जी टीं लहर खे नज़र में रखंदे वधीक केस वारे ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तइलीमी इदारा बंदि करण जो ऐलान कयो वियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान तइलीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो त सिंध, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान में कोरोना जी शिदत घटि आहे। लाहौर समेत पंजाब जे कुझु ज़िलनि में कोरोना जी पखड़ ॻणती जोगी आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे कुझु ज़िलनि में कोरोना जी पखड़ 11 अप्रैल ताईं मख़सूस ज़िलनि में तइलीमी इदारा वधीक बंदि रहंदा। कहिड़नि ज़िलनि में तइलीमी इदारा बंदि करणनि इहो फ़ैसिलो सूबाई हुकूमत कंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त लाहौर, रावलपिंडी, गुजरात, गुजरांवाला, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, सरगोदा ऐं शेखपुरा में तइलीमी इदारा बंदि रहंदा। पंजाब जे ॿियनि ज़िलनि में पुराणे शेड्यूल मूजिबि स्कूल खुलियल रहंदा। कानून जी भञकड़ी कंदड़ स्कूल सील कया वेंदा। शफ़क़त महमूद चयो त कोरोना खे नज़र में रखंदे गुज़िरियल साल 9, 10, 11, 12 जा इम्तिहान न थिया हुआ, पर हिन भेरे ईअं न थींदो। 9 खां 12 जा इम्तिहान शेड्यूल मूजिबि मई जे आख़िर में थींदा। कैम्ब्रिज निज़ाम तहत हलंदड़ इम्तिहान जल्द शुरू कया वेंदा। सूरत हाल जो जाइज़ो वठण जे लाइ कैम्ब्रिज सां मीटिंग कंदासीं। यादि रहे त प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु NCOC जो इजलास थियो, जंहिंमें तइलीमी वारे वज़ीर ऐं सिहत ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि शिरकत कई। इजलास दौरान इस्लामाबाद जे तइलीमी इदारनि खे वधीक कुझु ॾींहंनि बंदि रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। NCOC पंजाब जे 10 ज़िलनि में तइलीमी इदारा 11 अप्रैल ताईं बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।